LBOD ज़िले शहीद बेनज़ीराबाद जी मुलाज़मन पारां रहियल पघार न मिलण ख़िलाफ़ जुड़ो ज़रदारी इमाम अली रिंद अब्दुल्ला जमाली मोहम्मद इस्माइल सोलंकी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में नवाज़ शाह प्रेस क्लब साम्हूं एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो ऐं सख़्त नारेबाज़ी कई वई। हिन मौक़े ते मुलाज़मन चयो त एग्ज़ीक्यूटिव इंजीनियर असांजे 630 पकनि मुलाज़मन जे रहियल पघारुनि जे बिलनि ते सहियूं नथो करे, जंहिं करे मुलाज़िम ऐं संदनि बचा बुखूं काटण ते मजबूर आहिनि। 4 महीना 9 ॾींहंनि जी पघारूं आहिनि। असांजो इंजीनियर तव्हांखे साम्हूं सबूत ॾिनासीं जेके बिल कया अथई पैसनि ते। हींअर इंजीनियर साहिब असां खां 1 करोड़ जी माना डिमांड कयो वेठो आहे, 1 करोड़ मूंखे ॾियो त तव्हांजो मां बिल कयां। तव्हांजो 6 करोड़ बिल आहे, 6 करोड़नि जो मां टोटल अमाउंट आहे, उन मां 1 करोड़ मूंखे ॾियो। सर ॻाल्हि आई आहे त हिन दौर में ग़रीब माण्हू जेको अटे जे लाइ परेशान आहे, उहो हिन खां किथां पैसा असां 1 करोड़ ॾियूं। असीं अपील था कयूं हींअर वज़ीर आज़म खे, वज़ीर आला खे, सिंध हुकूमत खे, आसिफ ज़रदारी खे, अती फरियाल खे, हाजी अली सन खे, हीउ तव्हांजो हल्को आहे, तव्हांजा वोटर आहिनि। हिते अब्दुल सत्तार सारियो जेको असां ज़ुल्म कयो वेठो आहे, महिरबानी करे हिनखे पाबंद कयो। असांजा जेके मथे 5-6 साल जिदोजहद खां पोइ हाई कोर्ट जे ज़रिए असांजा आर्डर थिया ऐं जेके असांजे आर्डरनि सां गॾु असांजी बजट मोकिली वई आहे, जेको असांजे इंजीनियर पंहिंजे सुस्ती जे करे 2 महीना 3 असांखे आईटियूं देरि खोलियईं। उन आईटियुनि खां पोइ जेको असां रहियल पीरियड आहे उहो असांखे अॼु थो ॾियां, सुभाणे तव्हांजो 6-7 महीना गुज़री विया आहिनि। हुन चयो त जेसिताईं असांजे मुलाज़िमनि जूं रहियल पघारूं न मिलंदियूं तेसिताईं संदन एहतिजाज जारी रहंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk